अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वाली सीरिया HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। जावेद रिंदजी नावली मदमी बासर माण्हुनि जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ पुलिस एहलकार जो एहतजाज, आला इख्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालबो। नावली प्रेस क्लब में पुलिस एहलकार मोहम्मद हाशिम चांडियो बाअसर पुफीअ जे पुटनि बादल हक़ नवाज़ कादिर बख़्श चांडियो जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो ऐं मीडिया आॾो दाहींदे चयो त तलकार नौशरो फिरोज़मी ॻोठ मोहम्मद मलूक चांडियो में 11 एकड़ 22 गुंठा ज़मीन आहे, जेका मुंहिंजे वालिद हींअर मूं वटि 30 सालनि खां ज़मीन जंहिंजा खाता पिणु मूं वटि आहिनि। मां काईंदो पियो अचां, पर बाअसर बादल हक़ नवाज़ कादिर बख़्श चांडियो मूंसां ज़ुल्म करे मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़े करण लाइ मूं ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ उलबा हलाए मीडिया ट्रायल करे मुंहिंजी किरदार कशी करे रहिया आहिनि। अॻे ई ॾाढ करे 25 गुंठनि ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। हिन DIG ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त हिन मामले जी साफ़ जांच करे साणनि इंसाफ़ कयो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।